अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं मास्किंग करणु, उहा बि मोबाइल में। दोस्तों हीअ जेकी तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो हीअ अलॻि आहे ऐं हाणे हीअ जेकी वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ बि मुख़्तलिफ़ आहे ऐं हीअ ॿिन्ही वीडियोनि खे मिलाए करे कुझु अहिड़ो रिज़ल्ट ठहियो आहे। हीअ कीअं ठहियो हिनखे सिखण जे लाइ हिन वीडियो खे ॾिसंदा रहो। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे हिकु सॉफ्टवेयर जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे पावर डायरेक्टर, जेको तव्हां प्ले स्टोर तां आसानी सां डाउनलोड करे सघो था। हिन सॉफ्टवेयर खे इंस्टॉल करण खां पोइ ओपन कयो ऐं ओपन करण खां पोइ हिन प्रोजेक्ट ठाहियो। ठीकु आहे, प्रोजेक्ट ठाहिण खां पोइ पहिरीं पंहिंजी उहा मीडिया खणो, जेका मिसाल तौरु मूं हीअ वीडियो खई। दोस्तों हिकिड़ी मूं हीअ वीडियो खई ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी ॿी वीडियो खई आहे। हीअ कुझु हिन तरह जी आहे, हिन जो जेको बैकग्राउंड आहे उहो ब्लर आहे। दोस्तों उन खां पोइ वरी लेयर में अची करे मूं हिकिड़ी ॿी वीडियो खई। ठीकु आहे, उहा आहे DN जी। हिन जो बैकग्राउंड बिल्कुलु ब्लैक आहे। हाणे हिते तव्हांखे अचिणो पवंदो पेन जे आइकन ते क्लिक करे, हेठि लिखियलु आहे मास्क, हिन ते क्लिक कयो ऐं हिते तव्हांखे मास्क जूं काफ़ी सारियूं तव्हांखे लकीर मिलंदी, जेके हथ सां तव्हां वधाए या घटाए हुनजी फेदर खे वधाए घटाए सघो था। हिन फेदर वधाइण सां इहो फ़ाइदो थींदो जो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी। ॾिसो ॾिया मोबाइल जे मथे ॿरी रहिया आहिनि, ईअं लॻे पियो, पर असांखे ॾिया सिर्फ़ु बैकग्राउंड में ॿारणा आहिनि, मोबाइल खे ज़ाहिर रखिणो आहे। मतिलबु जेकी लाइव स्ट्रीम हले पई मोबाइल में, मोबाइल जी स्क्रीन खे ज़ाहिर रखिणो आहे ऐं उनजो जेको बैकग्राउंड आहे उन में भले ॾिया ॿरी रहिया हुजनि। त उन लाइ असां ॿीहर ईंदासीं उन पेन वारे निशान ते ऐं मास्क ते। उन खां पोइ हिते जेको गोल दायरे वारो मास्क आहे इन खे छॾे करे हीअ मास्क हथ सां पाण एडजस्ट करे सिर्फ़ु उन मोबाइल जेतिरो रखंदासीं। ठीकु आहे, हिते हिन जो जेको फेदर आहे उहो बि तक़रीबन 53 खां 54%, सिर्फ़ु मोबाइल ज़ाहिर हुजे, बाक़ी भले ॾिया हलनि। फेदर वधाए छॾण सां छा थींदो जो मोबाइल जे मथां फेदर चढ़ी ईंदो, पर फेदर खे घटि करिणो पवंदो तक़रीबन अञा बि घटि। हा बसि सही आहे। त दोस्तों डन, हीअ वीडियो तव्हांजी तयारु थी चुकी आहे मास्किंग वारी ऐं हाणे हिनखे तव्हां बैकग्राउंड में रखो। हाणे असां हिनखे प्ले कंदासीं, कुझु अहिड़ो रिज़ल्ट ईंदो तव्हांजे साम्हूं। दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ वीडियो तयारु थी चुकी आहे। तो दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद है तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक कहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक कयो ऐं को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो तो लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।